बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वर्ज़। उम्मीद है खैरियत सां हूंदो। भई पहिरियां त ईद जो ॿियो ॾींहुं सभिनी सिंध वासियुनि खे, सभिनी मुस्लमाननि खे, सभिनी दुनिया वासियुनि मुस्लमाननि खे मुबारक हुजे। दोस्त पोस्टर ॾिठो हूंदो दोस्तनि, काफ़ी ॾींहंनि खां मूं पोस्टर हलायो हो त अॼु जंहिं शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम लाइ कई आहे, ऐं नथो सम्झां त कंहिं तारुफ़ जो मुहताज आहे। का अहिड़ी फील्ड न हूंदी जंहिंमें आउं सम्झां थो त साईं जिन पाण न मल्हायो हुजे, पोइ शोबिज़ हुजे, मीडिया हुजे, वॾनि वॾनि स्टार्स सां मुलाक़ात हुजे या उन्हनि सां गॾु कमु करणु हुजे। ऐं नथो सम्झां थो कोई स्टार साईं जिन सां बग़ैर मिलण जे रहियो हूंदो। असां सां गॾु आहे साईं फिदा हुसैन शाह साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम ठीक आहियो? ख़ैरियत आहे? महिरबानी, ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। आबाद हुजे। फिदा साईं, कुझु नंढपण जूं यादूं, कीअं नंढपण गुज़रियो, किथे गुज़रियो? नंढपण मचारीअ में ई असांजी हवेली आहे, ॿी हवेली आहे रतुल, उते गुज़रियो। जनम बि उते थियो ऐं उहे घिटियुनि में रांदियूं ऐं जेके नंढपण जा दोस्त, नंढपण जा पाड़े वारा घर, उन्हनि में रांदियूं, उन वक़्त जूं मोहबतूं, कुर्ब, जेके वॾा सुठा माण्हू यादि करण जहिड़ा माण्हू, उहे अखियुनि अॻियां फिरनि था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि लॻे थी त एथिक्स, वैल्यूज़ ऐं एटिकेट्स केतिरा हुआ मुआशरे में, मोहबत जो जेको सो केतिरो हुजूम हो ऐं नफ़रत जहिड़ी का शइ हुई कान। शेख मेमण सईद हिकिड़ी गिटीअ में रहंदा हुआ ॾखण, ऐं पर हिकिड़ो अजीब कुर्ब जो हूंदो हो एहसास। सो जी सर। सो नंढपण में इल्म अदब असांजे घर जो हूअं बि शौक़ु हो। मुंहिंजे नंढी मासीअ लाइ घर में ईंदो हो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आउं क्लियर कयां त असीं पंहिंजे नानाणे घर वॾा थियासीं, असांजी परवरिश उते थी ऐं बाबा बि उते असां सां गॾु हो। असांजो बाबा नाठी हो, घर नाठी। हिते माफ़ कजो, ॻाल्हि कटींदसि। जी जी। अक्सर पाण सिंधियुनि में या अरबी स्पीकिंग में इन शइ खे ॾाढो मायूब सम्झो वेंदो आहे त घर नाठी छो थिजे। हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। मुंहिंजे नाना खे 3 न्याणियूं हुयूं। ठीकु। उन्हनि मां हिकु बिची जेका न्याणी सां मुंहिंजे बाबा सां परणी आहे, असांजी अम्मा जी। ऐं मुंहिंजे नानीअ वटि ॿियो को पुटु त हो कोन। अच्छा। जो घर जो खातो, घर जा कमकारियूं सभु औरत हिकिड़ी ॾिसे थी, पर ॿाहिरि त नथी निकिरी सघे न। सो असांजे बाबा एसि ताईं जे मुंहिंजे बाबा टैक्सी हलाई बचनि खे पोरे लाइ। हालांकि ज़मीनूं त तॾहिं बि हुयूं, पर पोइ अलाह साईं बरकत ॾिनी, महिरबानी थी मालिक जी, ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर असांखे अॼु बि चवण में को कोन्हे। बाबा धड़ संभालियो अलाए जी घणा साल। अंब ॾाढा खाईंदा हुआसीं उन धड़ जे करे। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि त बाबा टैक्सी बि हलाई ऐं पोइ हाणे त ख़ुदा जो शुक्र आहे 3 कारूं आहिनि असां वटि। पर ज़मीनूं उपाउ ॾिनूं ॾाढो सुठो ऐं ख़ुदा जो शुक्र आहिनि। पर उन ज़माने में हिकिड़ी ॻाल्हि असांखे बाबा ई सेखारी त सैयद माण्हू जेको हूंदो आहे सो आका हुसैन जे दर जो फ़क़ीर आहे। सही। ऐं उन में तकबर वॾाई सवाल ई पैदा नथो थिए त थिए छा। अवी पंहिंजे पाण खे आका हुसैन जो फ़क़ीर सम्झो। ऐं बाबा नंढपण में असांखे मारूफ़ कढियूं, अम्मा कढियूं, रुगो इहो सम्झाइण लाइ त फज़ीलत, अख़लाक, अदब छा शइ आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में असीं पंहिंजे घर में इन पारां जेको असांजो ब्रॉटअप थियो, सो इट वॉज टोटली वेरी कंपोज्ड एंड ऑर्गेनाइज्ड, फुल ऑफ डिसिप्लिन। ऐं उन सां गॾु ज़िंदगी इंजॉय कबी हुई। बाबा सां गॾु जी फिल्मूं ॾिसण वेंदासीं हैदराबाद, ऐं उहे चिकन पेटीज़ खाइण जा मज़ा ऐं फिल्म ॾिसण जा मज़ा। सो इहे नंढपण जूं यादूं आहिनि। पर
ॿियो बाबा जो ज़ोर हो नुरुल्लाह शाह असांजे बाबा जी कज़िन आहे ठीकु त असांजी पुफी थी त उन जूं कहाणियूं पढ़ी बाबा खे अहसासु थियो त न नियाणियूं बि तइलीम नियाणियुनि लाइ बि एतिरी ज़रूरत आहे जेतिरी छोकिरनि लाइ। ख़ुदा जो शुक्र आहे मुंहिंजे टिनी भेनरुनि जेको सो MA कई ऐं MA ताईं पढ़ियूं, मास्टर डिग्री हासिल कयूं ऐं असांजो घर पहिरियों मटियारी में घर हो सैयदनि जो जिन पंहिंजूं नियाणियूं पढ़ायूं। सो उन ज़माने खां वठी असांजी मासी घुराईंदी हुई, नंढी मासी ज़ेबनिसा लाहौर मां अदबी रिसालो, तंहिंमें असीं वहीदा नसीम, मेम सुल्ताना फ़खुर, शमीमा नकवी, शकीला रफ़ीक अहिड़ियुनि वॾियुनि राइटर्स खे, रज़िया भट्ट, उन्हनि खे पढ़ंदा हुआसीं। त उहा जेका डिसिप्लिन हो ऐं उहा जेका कंपोज़िशन हुई उहा पाणी ठहंदी वई शायदि, आउं ईअं थो सम्झां। ऐं उस्ताद ॾाढा सुठा मिलिया प्राइमरीअ खां, माउ पीउ किनात सां रहणु सेखारियो। मूंखे यादि आहे त 5 क्लास ताईं आउं 3 आना खणियो स्कूल वेंदो हुउसि ऐं मजाल आहे जो वरी असीं ॿियनि पैसनि जी घुर करियूं ऐं न त अम्मा बाबा घूर अहिड़ी ॾींदा हुआ जो हालत थियो वेंदी। त उहा शइ असां में अॼु बि आई आहे ऐं बाबा चवंदो त को कमु करायो त उन जो उजूरो यकदमि अदा करियो, उधर न छॾियो, दुकान ते बि शइ वठो उधर न छॾियो। उहा शइ असांखे अॼु ॾींहं ताईं कमु अचे थी पई ऐं अलाह साईं जा वॾा करम वॾा फज़िल आहिनि। मालिक जेको सहेड़ियो आहे असांखे, सो सम्झो त अमीर खुसरो जी ठुमरी आहे या लाकिन लतीफ़ जी वाई आहे। मूंखे त हैरत थींदी आहे त इहे रंग जेके आया आहिनि से या त पोइ मटियारीअ जो ख़मीर अहिड़ो आहे जेको अव्हांखे सॉरी रंगीन बणाए थो। जी 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 तव्हांजो अंदाज़ तमामु हिकिड़ो मुनफ़रिद आहे। असीं अगरि सॼी सैयद बिरादरी या सॼी सैयद बिरादरी जा मर्द माण्हू हिकिड़े पासे कयूं ऐं अव्हां खे हिकिड़े पासे कयूं त अव्हां सभिनी में मुनफ़रिद आहियो, इन जी भला वजह छा आहे? ॾिसो इहो त नेचुरल आहे। नंढपण में त ॾाढो शर्मीलो हूंदो हुउसि, स्टेज ते मुंहिंजूं टंगूं ॾकंदियूं हुयूं, पोइ जेका पर हर शइ में पार्टिसिपेट करण बि मूं लाइ ख़ुदा जी फर्ज़ हूंदो। गानो ॻाइणो आहे, तकरीर मूंखे करणी आहे ऐं झूमणो बि आहे। हाणे आई कुडंट अंडरस्टैंड त इहे शयूं किथां आयूं। छोकिरा वोटिंग्स कंदा, छोकिरी चवंदा हुआ, पथर हणंदा हुआ, पर उन में इहो हो त ऐं घर जो अम्मा खे बाक़ो ॾियणो हूंदो हुउसि। अम्मा मूंखे परचाईंदी, चवंदी हिकिड़ो ॾींहुं ईंदो अव्हां खे सभु ॾिसंदा। डिसाइड सर थींदा त हूंदो ज़ाहिर अहिड़ी रिस्पॉन्स जेको साम्हूं खां मिलंदो हो। हैरिस जे के माण्हू मूंखे मुंहिंजो ॻाल्हाइण ॿुधी खिलंदा हुआ ऐं मूंखे उते ई आउं थोरो डिप्रेस थी वेंदो हुउसि। पर पोइ ख़ुदा जो शुक्र आहे त जॾहिं खां मूं सुहिणीअ में लिखणु शुरू कयो, अख़बार जहां में मुंहिंजा कालम छपिया त हिकिड़ो अजीब क़िस्म जो एतमाद अची वियो। ऐं जॾहिं इबरत मैगज़ीन में मूं बाक़ाइदा नौकिरी कई, 1400 रुपया मिलंदा हुआ उन में, त इहो 90 जो ज़मानो हो इबरत मैगज़ीन खे जॉइन करण जो। त उन में जॉइन कयो मूं। वरी थोरी कुझु महीननि में मूं नसीब मिर्ज़ा ऐं कौसर बुल्लो वटि रेडियो हैदराबाद कयो। उन में इंटरव्यूज़ कयमि, रोशन तारा खां वठी तमामु घणा इंटरव्यूज़ अदाकारनि जा, फ़नकारनि जा, गुलकारनि जा। उहो जेको हेजिटेशन हुई, जेका हॿक झिझक हुई, उहा केॾा गुम थी वई। ही माना फिदा हुसैन शाह बाबा मूंखे दड़का ॾींदो त बाबा एतिरी मामूली नौकिरीअ जे लाइ तूं हैदराबाद जे धिका थो खाई, तॾहिं असीं हिते रहंदासीं ऐं पंहिंजो कहिड़ो लाचार आहे, कहिड़ो
ख़ुदा जो शुक्र आहे घर में सभु कुझु आहे ऐं असांजो बाबा असांखे ईअं रहायो जीअं शहज़ादनि जो ब्राटअप थींदो आहे ऐं उन ज़माने ताईं माशाल्लाह ख़ुशहाली थी वई इलाही सो पर आउं चवंदुसि न कुझु करे ॾेखारिणो आहे अपनी घोट त नशा हो वई सो उहे हिकिड़ियूं अजीब फीलिंग्स हुयूं ऐं का अंदर में का शइ हुई जंहिं उहे शयूं इंसिस्ट करायूं उहो असांजो नाना वॾो शाइर हो तमामु ऐं हुनजो कलाम छपिजी न सघियो पर उहो सिंधी उर्दू फारसी में शाइरी कंदो हो ऐं असांजो दादा जेको हूंदो हो सो वरी साईं जीएम सैयद जो पगमट यार हो सैयद रोशन अली शाह ऐं उहो हकीम हो ऐं चङो ख़ासो हकीम हो सुठो हर्बल्स जो इलाज कंदो हो सो इहे शयूं किथे किथे मूंखे उहा बि हिकिड़ी कंटिन्यूटी लॻे थी त कंहिं न कंहिं नमूने सां दात जो जेको इदराक या शऊर जी जेका ख़ुशबू सा उन्हनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि वॾनि मां आई आहे मटियारीअ मां आई आहे ऐं मटियारी चौगंदी जेके अल्लाह साईं जा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जे करे आई आहे हाँ फ़िदा साईं तव्हांजी भला औलाद ज़ाल शादियूं हिकिड़ी ॿ इन जे बारे में कुझु असांखे ॿुधायो। हा मुंहिंजो पुटु सैयद फसीउल हसन शाह माशाल्लाह कंप्यूटर मां डिग्री वठी मेरन यूनिवर्सिटी मां हाणे कोशिश करे पियो त का सुठी सुटेबल जॉब मिले फ़िलहाल मक़ामी स्कूलनि में पढ़ाए थो पियो कंप्यूटर पढ़ाए थो ऐं उन सां गॾु एडिटिंग में बि माहिर थी वियो आहे माशाल्लाह पंहिंजा वीडियो ठाहे थो मुंहिंजी नंढड़ी शाज़मीन शाह फर्स्ट ईयर में आहे ऐं हुनजो बाइटी जॉइन करण जो इरादो आहे माशाल्लाह तव्हां खां इंस्पायर त हूंदा ॿार ज़ाहिर आहे हा आउं सम्झां थो ॿार इंस्पायर आहिनि पर ॿार जी वरी पंहिंजी हिकिड़ी रूट आहे मसलन मूंखे हैरानी थी त मुंहिंजी धीउ फिज़िक्स में ॾाढी दिलचस्पी वठंदी आहे समूरी दुनिया जो क्लासिक इंग्लिश नॉवेल्स पढ़ंदी आहे ऐं हुन जॾहिं फिज़िक्स में ब्लैक होल्स ते हिकिड़ो आर्टिकल लिखियो उहो मूं पढ़ियो त मुंहिंजे कलर मां धुआं निकिरी विया मूं चयो हीअ कीअं लिखियो छो पोइ हुन सॼो मूंखे सम्झायो पाण ब्रीफ कई त अहिड़े अहिड़े नमूने सां हीअं थिए थो काइनात हीअं थिए थी ब्लैक होल्स हीअं ऐं त उहा ख़ुशी हुई मुंहिंजे लाइ ॾाढी त कंहिं न कंहिं दग ते कंहिं न कंहिं सम्त में मुंहिंजे ॿार उहा शइ करे रहिया आहिनि जेका वरी ॿिए कंहिं नुक़्ते नज़र में कुदरती तौर ते सम्झो था तव्हां में जेके सलाहियतूं आहिनि उहे ॿारनि में डेफिनेटली जेके दादा हकीम ऐं नाना शाइर त उहे वरी मुंहिंजे ॿारनि में थियूं आहिनि ऐं मुंहिंजो पुटु माशाल्लाह म्यूज़िक मूंखे ॾाढो इंजॉय करे थो ऐं हुनजी जेका लिसनिंग आहे सा हैरत अंगेज़ आहे ऐं मूंखे हैरानी थींदी आहे सो इहे जेके दग आहिनि इन्हनि में सुठो थो लॻे ज़िंदगी वधीक ख़ुशहाल थियो वञे त अल्लाह तरफ़ां अव्हांखे जेको ब्लेस कयो वियो आहे जेको नवाज़ियो वियो आहे उन में दातार जा कुर्ब आहिनि हेॾी इज़त हेॾो कुर्ब प्यार मिले थो पंहिंजनि मारू अड़नि जांगी अड़नि खां इहा वॾी ॻाल्हि आहे तनक़ीद त ज़ाहिरी आहे ख़ानदान मां तमामु घणी थींदी आहे इन मामले ते उनखे भला फेस कीअं कंदा आहियो ॾिसो हिते मटियारीअ में बि सभिनी सैयदनि जे शहरनि वांगुरु ॻोठनि वांगुरु मटियारीअ में बि कोई ईगोइज़म आहे लॉबीज़ आहिनि ऐं पर आउं लॉबीज़ खे ईगोइज़म खे इनखे कोन मञंदो आहियां आउं पाण चवंदो आहियां मूंखे मुर्शिद न चओ इन जे लाइक़ु कोन आहियां ऐं फ़िदा फ़क़ीर चओ आउं ख़ुशि आहियां ऐं वरी कलरफुल शर्टूं पाए वञणु खाना बदोश में अमर सिंधूअ सां नचणु ऐं इहे मुंहिंजा फेवरेट शयूं आहिनि ऐं पोइ डेफिनेटली आउं इहे शयूं कंदो आहियां त हू हिकिड़ो जेको टैग आहे सैयद वारो उहो मूं ते न रहे ऐं सैयद केर न चवे अॼुकल्ह जी जेका हालत लॻी पई आहे उन शइ खां ताईं सम्झां निकिरी चुका आहे निकिरी चुको आहे मूं काविश लाइ हिकिड़ी
बागड़ियुनि ते स्टोरी कई हुई। अब यकीन करियो उन्हनि सभई उन्हनि जा दुख दर्द ॿुधी पीड़ा ॿुधी मूंखे एॾो रिलैक्स थियसि ऐं माण्हुनि खे उहा ॻाल्हि ॾाढी वणी त दीपिका पडुकोन ऐं अमिताभ बच्चन ते लिखण वारो फिदा हसन शाह बागड़ियाणियुनि ते स्टोरी करे आयो आहे। पहिरीं त मुंहिंजे लाइ बि ॾाढी दुखी ॻाल्हि हुई, पर पोइ मूं पंहिंजे दोस्त खे चयो त तुंहिंजे बनीअ ते मूंखे वठी वञ। सो उन खां पोइ वरी अॻियां हली जॾहिं BBC CNN ते लिखण जो थियो त उते वरी तमामु वॾी फास्ट जेका सा एरिया आहे स्पेस मिले थी लिखण वारे खे या ॻाल्हाइण वारे खे। ऐं उन खां पोइ आगा खान कराचीअ जा जेके ह्यूज ट्रांसलेशन्स प्रोजेक्ट्स मूं कया, उनमें हारीअ जो जेको दुख, हारियाणीअ जो जेको ॿारु उते ॼमे थो उनखे न्यूट्रिशन नथी मिले, कंहिं कंहिं महिल उहो मरियो थो वञे, या वरी अहिड़ा ॿार बि हुआ जेके उते ॼमिया ऐं मां शाम जो ॾिठो त मखण जी चाणी ठाहे खाई इहा पई वञे ॿार खे खणियो। सो अलाह साईं जो कुदरत, अलाह साईं जा रंग। ऐं सम्झो थो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। ऐं सो इहे तजुर्बा जेके रहिया से वधीक मज़ेदार रहिया। फैशन इंडस्ट्रीअ में मुंहिंजो जेको वक़्तु गुज़रियो आहे सो माशाल्लाह उते ॾाढा प्रोफेशनल माण्हू ऐं मुंहिंजी उमिरि खां नंढा माण्हू मूंखे सम्झाईंदा हीअ शइ हीअ शइ। हैरान थींदो हुउसि त 16-17 सालनि जी छोकिरी छोकिरा केतिरा एडवांस थी विया आहिनि असां वटि। सो इहे सुठियूं लुभाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि। पर उन सां गॾु कोई आऊं सोशल एक्टिविटीज़ में बि मूं हिसो वरितो ऐं कोशिशि कई हुयमि त जिते पंहिंजे ज़र्फ़ जी को ॿूटो पोखे सघिजे त उहो ज़रूरु पोखिजे, इल्म लाइ, तइलीम लाइ, इन सिलसिले। माशाल्लाह। फिदा साईं फातिमा फरड़ो तव्हां ॾाढा एक्टिव हो हिन केस में, ऐं तव्हां इन केस में काफ़ी सही ते तनक़ीद बि कई। छा थियो भला उन जो को खड़ ते ॾिसो, असां वटि करप्ट हुकूमतूं, करप्ट MNA MPA, मूं चयो न त हाणे असांजी न्याणी प्रिया कुमारी हिकिड़े सैयद जे हवेलीअ में क़ैद आहे। उहे कहिड़ा सबब आहिनि जेको सिंध हुकूमत ओसि ताईं नथी पहुची सघे? वॾी शर्म जी ॻाल्हि आहे। ईअं ई फातिमा फोड़ो सां थियो वीचारी न्याणीअ सां, त हुनजी माउ अचो पई वरी पाण खे पंहिंजे पुट खे मासूम साबित करे। हिकिड़ी न्याणीअ जो हिकिड़े गैर मर्द जे कमरे में सुम्हण ई जेको सो नथो सपोर्ट करे। ऐं पर पोइ छा थो थिए जो सिचुएशन्स, हिकिड़ो वाक़ियो थिए पियो उन ते सभिनी जी नज़र आहे, वकीलनि जो एहतजाज थिए पियो उन ते सभिनी जी नज़र आहे, त वरी यकदमि ॿियो करियो उन ॻाल्हि तां नज़र फेरायो छॾीनि। एजेंसीज़ जो त इहो कमु आहे न। ऐं असां सिंध खे हाणे 6 कैनाल असांखे मसलत कया पिया वञनि, ज़ोर हलियो आहे, वकील साहिबनि बि वॾी जिदोजहद कई आहे, पर अलाह करे त आम सिंधी माण्हू जेको आहे, जेको साईं बाबा हथ ॿधण जो हुन में फाहे मां निकिरे ऐं एक्टिव थी, कंपोस्ट थी, आंगुर खणे सवाल करण लाइ। ॾिसो असां वटि हाणे डिजिटल इंटेलिजेंस जेका आहे सा आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उहा असांखे खोको पई करे जो त बसि आई रे आई। पोइ अव्हां जा कंप्यूटर बेकार थी वेंदा, अव्हां जा माण्हुनि खां नौकरियूं वेंदियूं हलियूं, उस्तादनि बदिरां रोबोट पढ़ाईंदा ऐं वॾियूं तब्दीलियूं ईंदियूं, जंहिंमें नुक़सान त थींदो पर फ़ाइदो वॾो, तमामु वॾो फ़ाइदो। ऐं हींअर चाइना वारनि छा कयो जो रोम में वेठल हिकिड़े हमरा डॉक्टर संदनी चाइनीज़ डॉक्टर बीजिंग में हिकिड़ी ऑपरेशन कई। त हाणे इहे जेके वाक़िया थियनि पिया न उन्हनि खे ॾिसंदे आयत
प्रिया कुमारी वेचारी जो अञा ताईं क़ैद रहण असां सभिनी सिंधियुनि लाइ दुख ऐं शर्म ऐं ॿुधी मरण जो मक़ाम। अच्छा त सम्झो था त फातिमा फुरोड़ जे मामले ते जेका आल सिंध में सैयद एसोसिएशन आहे हा उन्हें बि उन्हनि तमामु कुझु कोन थियो, कुझु कोन थियो, ॾिसो न कुझु कोन कयो। उहे रुगो पंहिंजा तहलका था वधाइनि, पंहिंजूं वॾो माण्हू आहे विगो वारो आहे त विगे वारे वटि संग थिए, ॿिए विगो वारे जो इहे कम थिया आहिनि। मूं त इहो ॾिठो आहे। हालांकि असांजो क़िबला साईं सैयद शहाबुद्दीन शाह उते उन में आहे ऐं उहो पंहिंजी जाइ ते तमामु क़ाबिल इंसान आहे। उनजी इहा कोशिशि हूंदी आहे त सैयद बिरादरी हिकु थिए, वेझी थिए, संग करे हिक ॿिए सां, पर हिन मामले में इनखे ड्रैग करे ग़लति आंदो वियो। हा ॾिसो फातिमा बि असांजी न्याणी हुई न, नालो कंहिंजो आहे, नालो ख़ातून जन्नत जो आहे ऐं उन ते जे हा नथो फतके त उहो कहिड़ो सैयद चइबो। तव्हां तनक़ीदूं काफ़ी प्रोग्राम में कयूं आहिनि ऐं पाण मूं कवर कया आहिनि काफ़ी तव्हांजा प्रोग्राम। ईअं प्रिया कुमारी बि असांजी न्याणी आहे न, असांजे सिंध में थी रहे। हर तंज़ीम खे आवाज़ उथारणु खपे। सिंध जा हिंदू, मेघवाड़, कोली, भील, बागड़ी मूंखे ॾाढा वणंदा आहिनि ऐं सम्झंदो उहे असांजा आहिनि, असांजा सिंधी आहिनि। त इट इज़ वेरी अनफेयर एंड लॻे थो पियो त माना असीं हिकिड़ी मोल मुआशरे में रहूं था जंहिंजी का हैसियत कान्हे। MLA MP सभु कूड़े जा पुट ऐं असीं कहिड़े मुआशरे में रहूं था जिते को बि कंहिंजो क़दुरु कोन्हे। मुंहं ते मिलो जेकॾहिं खिलो था, ॻाल्हायो था, तव्हांजी महिरबानी, न त केरु कंहिंसां ॿधल कोन्हे। सो इहे शयूं माण्हू खे डिसअपॉइंटमेंट थिए थी, पर पोइ बि वी मस्ट बी ऑप्टिमिस्टिक ऐं माण्हू उन दग ते हले थो। पाण हिकिड़ी अवां जी ॻाल्हि, हिकिड़ो अवां जो इन्वेस्ट करण जो फुड़ो थी सघे थो त का सुठी ॻाल्हि आहे, का सुठी शइ अॻियां अचे, नियत सुठी आहे त पोइ मुराद पाणी मिली। हा तव्हां जेको रक़्स ॾिठोसीं सोना पंहिंजी अखियुनि ते विझनि, हा ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त तव्हांजो रक़्स ऐं उहो गानो, हुनजी शाइरी, छा भला हुन गाने ते कुझु अलॻि ई मतिलबु तव्हांजो रिधम हूंदो आहे, छा हूंदो आहे? ॾिसो म्यूज़िक का बि हुजे, बीट हुजे, ऐं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मेघराड़ मेरासी या मुंहिंजो को रिश्तो आहे, को संग आहे, को उन्हनि सां माइटी आहे, पर उहे मूंखे सुठा लॻंदा आहिनि, वणंदा आहिनि। तबले वारा, सितार वारा, वायलिन वारा, बांसुरीअ वारा, त सुहिणा पंहिंजे अखियुनि खे जल त साईं सलमान शाह जो क्लासिक गानो आहे ऐं साईंअ खे पंहिंजी बिरादर कढी छॾियो। नाचू चवंदा हुअसि ऐं चवंदा ही हुन खां निकिरी वियो आहे। हाणे उन्हनि सैयदनि जो को नालो कोन्हे, साईं सलमान शाह खे अॼु माण्हू इज़त ॾियनि था, उनजे नाले खे यादि कनि था। ऐं चवां थो इहा वॾी ॻाल्हि आहे। बाबा बुल्ले शाह जो बि इहो ई केस हो ऐं बाबा बुल्ले शाह जे ख़िलाफ़ जेके सैयद हुआ तिन मां हिकिड़े जो नालो कोन्हे। कसूर अगरि माण्हू खे यादि पवे थो त हिकिड़ो बाबा बुल्ले शाह जे करे, ॿियो मैडम नूरजान जे करे, ऐं मैडम नूरजान बि उते ॼाई। सो ॾिसो अलाह साईं जा इहे बदल सदल कहिड़ा आहिनि। हिकिड़ो रिएक्शन पियो अचे त भुलो असां मां आई कोन्हे ऐं पोइ वरी अलाह साईं हुनखे उते ई करे छॾे, ॿियनि जो नालो कोन्हे कंहिंजो। हा इहो कुदरत जो वॾो इंतकाम आहे, वॾो बदिलो आहे उन्हनि माण्हुनि खां। सो इहे सिंध जा जेके हुकुमरान आहिनि, जेकॾहिं उहे बि ईअं ई कंदा त उन्हनि जो अॻियनि किताबनि में उन्हनि जा नाला कोन ॾिसबा। सिंधी मीडिया फिदा साईं हाणे सम्झो था त एंड ते आहे। ॾिसो असांजे सिंधी मीडिया ॾाढो सुठो कमु कयो, इबरत में, काविश में, हिलाल पाकिस्तान में, जागो में,
ऐं साईं फ़क़ीर मोहम्मद लाशारी मरहूम हूंदो, असां हुनखे ॾिठो। असांजी मटियारीअ जो GN मुग़ल साहिबु आहे, फ्रंट पोस्ट में पाण अहिड़ियूं शयूं लिखियूं जेके क्लासिक लेखियूं वञनि थियूं। सिवणीअ में संदन कालम छपिया। ईअं तारिक अशरफ हो मरहूम, उहो जेल में बि वियो सिवणीअ जे करे। पर अॼुकल्ह जा मूंखे नथी सम्झ में अचे ही कहिड़े क़िस्म जा सहाफ़ी आहिनि जेको पुट खे वठियो SP सां फोटू पियो कढाइजे या DC सां फोटू पियो कढाइजे। बाबा DC जी तारीफ़ ऐं ख़ुशामद अचो, तव्हीं जे सहाफ़ी आहियो तव्हीं परे थी वियो, खुरकदड़ सुवाल पुछो जे मथां अथव त। ऐं हालांकि कुझु के चङा बि आहिनि, अक्सरियत सर माना शायद आहे, हा ऐं पंहिंजो वकील आहे, ऐं के सुठा छोकिरा बि आहिनि। रियाज़ चांडियो बि आहे, ऐं फैज़ान अली आहे। इहे असांजा शहर जा सुठा सहाफ़ी आहिनि। पर मूंखे अञा उहा जेका कंपोज़िशन खपे थी या असां 90 वारे दौर में ॾिठी, हसन मुश्तबा में ऐं हिननि सभिनी में, उहो मूंखे नज़र नथी अचे। हाणे ख़तम थी वियो। हा, हाणे माण्हू चवनि था त हिकिड़े ॾींहुं टारगेटेड घणो थो कयो। हा, हिकिड़े ॾींहुं अख़बार जो नुमाइंदो थियो, हाणे अख़बार भले केरु पढ़े बि न, सभु नुमाइंदो थी वियो। वरी ॿिए ॾींहुं कंहिं चैनल ते बीठो त उते बि का कारकर्दगी न। असीं पंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी कारकर्दगी असां धिका खाधा अख़बारुनि में, रेडियो ते, उन खां पोइ TV आई, उन असांखे वधीक ऑर्गेनाइज़ कयो। सो मीडिया मां आउं मुतमिन आहियां ऐं मुतमिन कोन बि आहियां पंहिंजे सिंध जे सहाफ़ियुनि जे लाइ जेके सहाफ़त खां वधीक लिफ़ाफ़े जा शौक़ीन आहिनि। हक़ीक़त इहा ई आहे। हा, इहा ई आहे। सिंधी मीडिया में हींअर ताईं छा था ॾिसो त मतिलबु कीअं भला बहितरी आणे सघिजे थी? छो जो वर्ज़र ॿाहिरि सिंधी मीडिया दरबदर आहिनि। इलेक्ट्रॉनिक जेका मीडिया आहे, चैनल्स आहिनि, सिंधी हुजनि या उर्दू, उन्हनि में प्रॉब्लम्स थियनि था। उर्दू चैनल्स ते इलाही माण्हू कढे छॾी, जीअं बोल में थियो, बोल TV में। सम्झो यूनियंस वग़ैरह जी थी अगर न पीस यूनियन हुजे, पर बेशर्ते त यूनियन मालिकनि सां मिलियल त न हुजे न। पोइ वरी आम जेके कम करण वारा आहिनि, कॉपी पेस्ट करण वारा या कंप्यूटराइज जेके करण वारा या छा ॿियो कमु करण वारा, लिखण वारा, उन्हनि खे उहे माण्हू विहारे छॾियो, भित सां लॻायो छॾियो। त ईअं न हुअणु घुरिजे। इंटरनेशनल मीडिया ॾिसो, असांजी सिंधियुनि जी छोकिरी आहे अॼु नाज़िया मेमन, माशाल्लाह उहा लंडन में रहे थी ऐं उहो एॾो बहितरीनु कमु करे थी। जेॾीमहिल गुलाबी कोट पाए खाना बदोश पे अयाज़ मेलो में उहा सेशन करे थी त कननि जूं पापड़ियूं पघिड़िजी वेंदियूं आहिनि। ऐं हुन न्याणीअ खे अलाह साईं एॾी मत ॾिनी आहे, एॾी मत ॾिनी आहे जो वुमेन ऑफ सब्सटेंस जो इम्पैक्ट जेको आहे सो हुन उते असांखे लंडन में ॾेखारियो आहे जिते उहा रहे थी। पाकिस्तान अचे थी त असांखे एॾी साॻी पाकिस्तान न्याणी। हा, कुछ कमेंट्स वठंदासीं। असांजो अनारदीन शाह साहब आहिनि, उहो तव्हांखां सवाल थो करे त सर पसंदीदा अदाकार कहिड़ो आहे? पसंदीदा अदाकार मुंहिंजो साईं मोहम्मद लाशारी मरहूम। अच्छा, ऐं अदाकार मोहम्मद अली मरहूम। साईं रज़ाक मेमन साहब बि तव्हांखे सलाम चवनि था। डॉक्टर या अब्दुल रज़ाक मेमन, कंपेयर जेके सलाम चवनि था तव्हांखे। जन असांजो ॾुख सुख जो साथी ऐं नंढपण जो हिकिड़ो साथी, सलाम हुजे उन्हनि खे। वालेकुम फिर साईं छा था सम्झो पहिरें दौर जा सैयद सगोरा जा वॾा बुज़ुर्ग ऐं हिन वक़्तु सैयद सगोरा ऐं बुज़ुर्ग अगरि ॿिन्ही खे कंपेरिज़न में आणियूं त छा था तब्दीली ॾिसो? ॾिसो, तंहिं ज़माने में बि हिकिड़ी बादशाही क़ाइमु हूंदी सैयद बिरादरीअ जी, त सैयद ई सभु कुझु आहिनि। ठीकु आहे, उहो वरी बुज़ुर्गनि मां
इहा शइ मुंतकिल थी ऐं हाणे बि उन्हनि खे लॻे थो त ईअं आहे पर हाणे ज़मानो तब्दील थी वियो आहे ईअं कोन्हे आउं सम्झंदो आहियां त आउं जेॾीमहिल कंहिं बागड़ीअ सां वेही ॻाल्हाईंदो आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त आउं हुनजी लेवल ते वेही ॻाल्हायां हुन सां त जीअं हू थोरी ऑडियंस महसूसु न करे सो मुंहिंजे ख़्याल में हाणे उहे शयूं कोन्हनि उन्हनि खे वक़्त सां गॾु हलणु घुरिजे वॾो थियणु खपे पंहिंजे कुड़म कबीले राॼ लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचणु घुरिजनि जंहिं सैयद नाले जे सैयद आऊं त नाले जो सैयद चवंदुसि प्रिया कुमारीअ खे क़ैद कयो आहे उहो पाण वॾो थिए पाण नंढड़ीअ खे पंहिंजी माउ सां प्रिया जी माउ सां अमर थी वेंदो तारीख़ में अगरि कंदो ईअं हा अरे इंशाअल्लाह ताला अल्लाह सां हिदायत ॾे सैयद खे ऐं ज़िंदगी रही त हर दग ते हर मुहाज़ ते सिंधी माण्हूअ खे विढ़णो त आहे जदोजहद त करणी आहे पर जे सैयद सुठा थी पवनि त वाह वाह सोने जो सुहागो हा ईअं थींदो हा बिल्कुलु बिल्कुलु साईं एडवोकेट रहमतुल्लाह तुर्क तव्हां लाइ लिखे थो फिदा हुसैन शाह इंतिहाई ज़िंदा दिल सदाबहार बहितरीन इंसान आहे अदा रहमतुल्लाह तुर्क असांजो कॉमरेड आहे आऊं ख़ासि मुतासिर थींदो आहियां अक्सर जो हिकिड़ो डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण ऐं हिकिड़ो रहमतुल्लाह तुर्क असांखे सोचणु सेखारियो लिखणु सेखारियो ऐं हर ॻाल्हि खे फ़हम जे इदराक जे नज़र सां हलणु सेखारियो ऐं इन्हनि माण्हुनि जी मौजूदगी ॾाढी हिकिड़ी दिलि खे लुभाए थी ऐं सॻनि भाउरनि जहिड़ा आहिनि मूं लाइ ऐं मटियारीअ जूं शख़्सियतूं आहिनि इन में कोई शक कोन्हे सीनियर सहाफ़ी अवेस गुल मेमन तव्हां लाइ लिखे थो बहितरीन इंसान हिकु अलॻि सफ़ा मोहबती तबियत जो मालिक ऐं संदन थोराइतो आहियां अवेस मुंहिंजो निहायत वेझो रहियो आहे बचनि वांगुरु अलाह करे ख़ुशि हुजे असांजो सरकार अनीस काज़ी आहे मटेरी जो नौजवान आहे ज़मीर काज़ी साहब जो फर्ज़ंद लिखे थो असल सिंध जे मोती चैनल ते अॼु असल मोती जो इंटरव्यू हली रहियो आहे माशाल्लाह साईं फिदा हिकु लीजेंड शख़्सियत जंहिंखे मटियारी जी तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो वॾी महिरबानी आहे काज़ी साहब जी ऐं थोराइतो आहियां मुंहिंजे पंहिंजे हथ में आहे त जन्नत बि हिते आहे जहनुम बि हिते आहे जेकी कमायो हा त दादा हिकिड़ो ॿ सुवाल उन खां पोइ वाइंड अप कंदासीं प्रोग्राम खे सम्झो त अॼुकल्ह जो जदीद दौर पियो हले पर पोइ बि न को तव्हां वटि MP ईद मिलण लाइ अचे न को तव्हां वटि MNA ईद मिलण लाइ अचे न को सणभो अणभो ऑफिसर अचे 80 उन्हनि जे बंगलनि ते 80 उन्हनि जे ऑफिसनि में इहा रविश भला ख़तमु कीअं थी ॾिसो ख़ासि करे सहाफ़िन खे ऐं मूंखे यादि कोन्हे त आउं कॾहिं डिप्टी कमिश्नर या SP जे ऑफिस में वियो आहियां छो वञूं ऐं इन करे त शायदि मुंहिंजे तिखनि सवालनि खां बेज़ार थी मूंखे जेके गजाणियूं ड्यूटीज़ हिते हिकिड़ी अजीब क़िस्म जी हाणे उन्हनि खे लिफ़ाफ़ा खोर कोन्हे चइबो त छा चइबो जेके 100 रुपया 200 रुपया वठी लिफ़ाफ़े में ख़ुशि थी ॻाल्हाइनि उन्हनि सां तस्वीरूं पिया कढाइनि मुंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़री आहे मूंखे फ़ख़ुरु आहे त मूं कॾहिं बि कंहिं DC सां या SP सां फोटो न कढंदो आहियां चवनि ड्यूटी यादि ॾियारिजे हींअर बि मटियारी जी हालत तव्हांजे साम्हूं आहे हा ॾिसो अहिड़ो नशो कोन्हे जेको मटियारी में न हुजे ॾिसो आइस जो वॾो मसइलो आहे हाणे आइस जो मसइलो आहे त बाबा सिधी ॻाल्हि आहे पुलिस हुननि सां इन्वॉल्व आहे ऐं हिकिड़े ॾींहुं माण्हूअ खे गिरफ़्तार कनि था वरी ॿिए ॾींहुं हुन खां पैसा वठी हुनखे छॾे थी दैट्स समथिंग वेरी क्लियर ऐं ॾिसो ARY जियो ऐं डॉन जा द न्यूज़ जा जेके ज़िम्मेदार सहाफ़ी हुजनि त उहे रिपोर्ट कनि असांखे वॾी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त न्यूज़लैंड जहिड़ो मैगज़ीन ऐं द हेरल्ड जहिड़ो मैगज़ीन बंदि थी विया न त उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी हुई हर ॻाल्हि ते मूंखां वठंदा हुआ हिन इलेक्शन में तव्हांजो छा ख़्यालु आहे तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं त उहो ॾाढो ॾुख थो थिए
या वरी बि वाठे के सैयद कंहिं हुन जा मेमण जा वेठा तारीफ़ूं करियो, कहिड़ो फ़ाइदो? ठीकु आहे, इज़त बि करियो, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। अजई खुशामद करणु that's none of business of a journalist. That's none of cup of tea of a journalist. बिल्कुलु माशाल्लाह घणनि अदाकारनि सां मुलाक़ात, तस्वीरूं वग़ैरह इहे हिकिड़ो तव्हांजो शौक़ु रहियो आहे। को अहिड़ो फेवरेट अदाकार या असीं इंडियन चऊं या पाकिस्तानी चऊं जंहिंसां मुलाक़ात जो दिलि में ख़्याल हुजे त यार थियणु खपे हिन सां मुलाक़ात? अमिताभ बच्चन सां मूं हिकु दफ़ो फोन ते ॻाल्हायो हो ऐं रेखा मूंखे ऑफर कयो त मुंहिंजे लाइ पेज ठाहियो। अच्छा, पर मूं चयो मुस्तफ़ा कुरैशी साहब, मोहम्मद अली साहब ते मुंहिंजा पेजिस आहिनि, फैशन ते पेज आहे, मटियारीअ ते पेज आहे, बॉलीवुड ते पेज आहे, उहो मूं हाणे ऑपरेट करणु शुरू कयो आहे वरी, पर वरी ही जंग वारो मामिलो थी पियो। सो के अदाकार अहिड़ा थियनि था। साईं मुहम्मद लाशारी खां हमेशह सिखंदो हुउसि ऐं रज़ाला रफ़ीक बरो मां हूंदी हुई, उनखे ॾिठो हो पर उन सां कॾहिं ॻाल्हायो ॿोलायो कोन। अदी सकीना समूह आहे, उहा ॾाढो भाईंदी आहे भेनरुनि वांगुरु। उन खां पोइ रूही बानू, ख़ालिदा रियासत हुयूं, सारा काज़मी, सानिया सईद त हींअर ॾाढी सुठी दोस्त आहे भेनरुनि वांगुरु सफ़ा, नादिया जमील आहे। इहे उहे माण्हू आहिनि जिन तब्दीलियूं आंदियूं आहिनि। इहे लीजेंड भला नापीद थी विया आहिनि या फ्यूचर में को आसरो वरी अहिड़े लीजेंड जो नज़र नथो? न ॾिसो हुते लीजेंड सचनि पिया। नोमान एजाज़ पंहिंजा कमु करे पियो न, पाण वटि मुहम्मद लाशारी नथो अचे। हाँ, पाण महमूद सिद्दीकी नथो अचे, उहा कंहिंजी ग़लती आहे? प्रोड्यूसर डायरेक्टर्स जी ग़लती आहे जेके ओड़ा माण्हू ॻोल्हे कोन सघिया। सबरीन हिस्बाणी असांजी छोकिरी वञी PIA ताईं पहुती, एरोस्टेस थी, बहितरीन अदाकारा थी। अॼु ॾिसो न, जुड़वा खां पोइ इम्तिहान में जेको रोल पई करे, केॾो ॾुखियो रोल आहे, टिपिकल रोल आहे, बिल्कुलु जुड़वा खां मुख़्तलिफ़, पर शी इज़ डूइंग इट वेरी वेल। ऐं मूं सभिनी खे पहिरियों मुलाक़ात में चयो, मूंखे लॻे थो तूं समिता पाटिल थींदी, ऐं अॼु बि उहो चवंदी त मूंखे समिता पाटिल अवॉर्ड चयो। सो उनखे आउं अॼु ॾींहं ताईं जस्टिफाई थी करियां त इहे शयूं जेके या असां वटि बि हीरोज़ आहिनि। फ़ैद मुस्तफ़ा ॾाढो सुठो, ॾाढो बहितरीन, ज़बरदस्त नमूने सां हुन पंहिंजे कैरियर खे ॻणियल पाण सम्झो पाण वटि ॻणियल चुनियल आहिनि जेके 3 खां 4 अहिड़ा नज़र अचनि था। असां वटि न को ड्रामो पियो ठहे, न को काई स्टोरी पई ठहे। ॾिसो, वॾी ॻाल्हि आहे त सिंधी चैनल इन्वेस्ट कनि कोन था। उहे सम्झनि था छोकिरीअ खे जीन्स पाराइबी, बेल बॉटम पाराइबो, मॉडर्न लॻंदी। बाबा मॉडर्न ईअं थोरी लॻंदी, एजुकेशन हुजे, उन खां पोइ ख़बर पवंदी त जेका छोकिरी आहे या छोकिरो आहे उनमें को टैलेंट आहे। ऐं ड्रामो बि इन करे उन खां सवाइ म्यूज़िक जो ॿेड़ो ॿुधो पियो आहे, हिकिड़ा अजीब क़िस्म जा गीत आहे। ख़ुदा जो शुक्र आहे, अजीज़ सनम मारवी आहे, दीबा सहर आहे, जेके वरियो सिंधी मौसीक़ीअ जी इज़त रखनि। बरकत फ़क़ीर आहे, मंज़ूर सफ़ीराणी आहे, उन्हनि सिंध टीवीअ ॾाढो सुठो कमु कयो आहे म्यूज़िक ते। लाॾा वरियो बि, लाॾा जीजी ज़रीना जा जेके नापैद लाॾा, उहे वरियो बि असांखे असांजे म्यूज़िक खे वधो थोरो आसरो ॾी। हा, छा भला मैसेज ॾींदो अहिड़नि मौसीक़ारनि खे या अहिड़नि ॻाईंदड़नि खे त भई छो था मतिलबु मौसीक़ी जो खानो ख़राब कयो छो पिया? ॾिसो, आऊं उन्हनि खे चवंदो त थर ताईं वञो, हर शहर हर ॻोठ में हिकिड़ा मुक़ाबला करायो ॻाइण जा। उन मां अव्हांखे अरिजीत सिंह बि मिली वेंदो, उन मां अव्हांखे मसूद राना मिली वेंदो, आयरन परवीन बि मिली वेंदी, नाज़िया सनी बि मिली वेंदी। ऐं हिते दरअसल मसइलो इहो आहे त
असीं सम्झूं था असांखे रातो राति बसि उहा शइ मिली वञे, ईअं कोन थींदो। अव्हांजी महिनत, जिदोजहद, जस्तजू, जेका क्यूरियोसिटी आहे अंदर जी, उहा माण्हूअ खे कामयाब करे थी। हाणे उहा आई कान्हे त पोइ कामयाबीअ जी उमेद न करणु घुरिजे। हाँ, फिर भाई सिंधी अदाकार भी हींअर सफ़ा क़स्म परसी में आहे। यूनियंस अजीब किस्म जो कम करे रहियूं आहिनि। सरकार जे तरफ़ां न का के वज़ीफ़ा सही तरीक़े ते ॾिना पिया वञनि, न को मुआवज़ो ॾिनो पियो वञे। इन में भला बहितरी कीअं अचे? ॾिसो, वीचारा फनकार पंहिंजे पर कोशिश कनि था पिया, साल लगारी कोशिश कंदो आहे, उन स्टेज ड्रामा करे थो पियो। ईअं ई रफ़ीक ईसाणी वीचारे कोशिश कई आहे त सॼी टीम खे वठी वेंदो आहे थर ताईं, इस्लामाबाद ताईं, ऐं जेतिरो हुन खां थी सघंदो आहे उहो पैकेज मिलंदो आहे, बाक़ाइदो फंड मिलंदो आहे। हू ॿियनि अदाकारनि खे बि कुझु न कुझु ॾींदो आहे त हुननि जो ख़र्च पाणी बची पवे। पर जेका कल्चर डिपार्टमेंट जी जेका आहे ट्रांसपेरेंसी ज़िम्मेदारी, उन ॾांहुं आङुर खॼे थी। उहा आङुर ईअं थी खॼे जो इहे त कुझु ई नथा कनि, नाले मात्र कनि था। शाह लतीफ़ जो मेड़ो बि उनखे बि ईअं नाले मात्र मल्हाइनि था। मुंहिंजी सॼी ज़िंदगी थी वई आहे कल्चर जी ख़िदमत कंदे कंदे। मूंखां वधीक जीजी ज़रीना बलोच ऐं मूवमेंट लाशरी ते कंहिं लिखियो हूंदो, पर मूंखे कॾहिं घुरायो कोन, कॾहिं मूंखे अवॉर्ड कोन ॾिनो। अवॉर्ड मूंखे हज़ार मिलिया आहिनि, मूंखे कोन्हे। हुजणु खपे सर, मूंखे थिए थो त लाकीन लतीफ़ जे मेले ते भई कॾहिं मूंखे नथा घुराइनि। छो त मज़े जहिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइनि त मुटियारीअ मां मूंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस जे लाइ मुंहिंजी डेटा घुरी वई। जॾहिं उहा कराची पहुती त इन्हनि कल्चर वारनि उहा ख़तमु करे छॾी। न त प्राइड ऑफ परफॉर्मेंस माना मूं अहिड़ो कमु कयो आहे तॾहिं मूंखां डेटा घुरी वई न। ऐं हुननि त साहिबनि पंहिंजी महिरबानी कई डेटा घुरण वारनि, उन्हनि मोकिली बि, पर पोइ मथे ईअं साॻिया कल्चर वारा माण्हू हुआ जिन उनखे रद्द करे छॾियो। चलो साईं, को मैसेज असांजे नौजवाननि लाइ तव्हांजी तरफ़ां? असांजे नौजवाननि लाइ हींअर त सिंध में जेके हालतूं आहिनि, ऐं अव्हांखे ख़बर आहे, ॿाहिरि निकिरो टिड़ी पकड़ी वञो, रुॻो हारपे ते ज़िंदगी कान गुज़रंदी। ऐं न को अव्हांखे हीअ सिंधी हुकूमत नौकरियूं ॾींदी। तइलीम सुठा जेके सब्जेक्ट आहिनि सिखणो, ऐं उनखे उन में निर्वार थियो। ऐं हाणे अमेरिका, न्यूयॉर्क, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, जापान, चाइना, उन्हनि बहितरीन स्कॉलरशिप्स अव्हां लाइ मुहैया कयूं आहिनि। सऊदी अरब ॾिए थो पियो त उन मां लाभ हासिल करियो। ऐं अवी जे 2-3 साल अमेरिका में, यूरोप में, चाइना में ठही ईंदो, तव्हां में हिकिड़ो डिसिप्लिन ईंदो। ऐं तइलीम खां सवाइ कुझु कोन्हे। जेकॾहिं पंहिंजे नियाणियुनि ते बेतबार करियो, उन्हनि खे बोची खाने जी या रंधिणे जी फुलेर न सम्झो, ऐं नियाणियुनि खे पढ़ायो। नियाणियुनि खे भले ॿाहिरि वञनि, को मसइलो कोन्हे। हाणे त असांजी नियाणियूं इटली वञनि थियूं पियूं, ऑस्ट्रेलिया, कैनेडा, त चाइना। ऐं महिरबानी करे इन ते थोरो ध्यानु करियो सिंधी नौजवाननि लाइ, ऐं पंहिंजनि शयुनि खे प्रमोट करियो। ऑनलाइन जेको कपिड़नि जो बिज़नेस आहे, जेको भर्त सिंध जो जेको भर्त आहे, उनखे ऑनलाइन करियो। थर खां वठी जकबाबाद ताईं ईअं थियणु घुरिजे। ऐं हिन में वॾो महिनत त आहे, पर पोइ फ़ाइदो वॾो आहे। महिरबानी फिदा साईं, तव्हां कीमती वक़्त मां असांजे सिंध जा तव्हांजी महिरबानी। अल्लाह करे आबाद हुजो, ख़ुशि हुजो, पंहिंजे सहाफ़ती दग खे ईअं हलाईंदा रहो, चमकंदा रहो, चमकाईंदा रहो। रिवर्स उम्मीद कयां थो नंढड़ी कोशिश तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। इन उम्मीद सां ख़ुदा हाफ़िज़। समय प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो, पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो। वरी ॿिए के लाइव प्रोग्राम सां तव्हां सां गॾु।